कराची जी अक्सरियती जमात पीपल्स पार्टी हूंदी। मुझे पैदाइश वारे शहर कराची पारा पहिरियों भेरो पीपल्स पार्टी की चूंड करण ते तमाम घणो खुश आहियां। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है असां गॾिजी कराची शहर के अहिड़ो ठाहींदासीं जंहिंजो ही हक़दार आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मकानी चूंडुनि में जेके नतीजा आया आहिनि उन्हनि ते रद्दअमल ज़ाहिर कयो आहे ऐं पंहिंजे पैगाम में चयो आहे त असांजे पोलिंग एजेंट्स मूजिबि इंशाअल्लाह कराची जी अक्सरियती जमात पीपल्स पार्टी हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त मुंहिंजे पैदाइश वारे शहर कराची पारां पहिरियों भेरो पीपल्स पार्टी की चूंड करण ते तमामु घणो ख़ुशि आहियां। असां गॾिजी कराची शहर के अहिड़ो ठाहींदासीं जंहिंजो ही हक़दार आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची के सीनियर रिपोर्टर दोदो चांडियो खान। दोदो, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि? वधीक छा चवण आहे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ख़ुशी जो इज़हार कयो आहे हैदराबाद कराची में जेके नतीजा आया आहिनि मकानी इदारे चूंडुनि जा उनमें चवणो त हिन वक़्त जेका रिज़ल्ट आई आहे उन मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंगल लार्ज पार्टी आहे। हिन चयो त मुंहिंजो जनम जेको आहे उहो बि कराची जो आहे, तंहिं करे पीपल्स पार्टी कराची हैदराबाद जी तरक़ी ऐं उनजे जे लाइ भरपूर कोशिशूं कंदी। चयो त जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी कारकुन महिनत कई आहे, जियालनि महिनत कई आहे, उनखे ख़ुशि थियो आहे, उन मुबारकबाद बि ॾिनी आहे ऐं हुन उमेद जो इज़हार कयो आहे त जेको कराची में पीपल्स पार्टी जो मेयर थींदो ऐं सभिनी गॾु खणी हलंदासीं ऐं उनमें जेको आम तरक़ी हूंदी रोल हूंदो उनमें कराची जो मेयर जेको आहे उहो उन सिलसिले में पंहिंजो किरदारु अदा कंदो।